हिकु हारी हुयो, उन वटि हुया 2 घोड़ा। उनखे घोड़नि जो शौक़ु हूंदो, ॿियो त हुनजो माल कोन हुयो, पर घोड़ा उहो पालींदो हुयो। पोइ हुन पंहिंजे पुट खे चयो आहे, ॻाल्हि ॿुधो, हाणे पैसनि जी असांखे ज़रूरत आहे, गुरबत घणी थी वई आहे, घोड़ा आहिनि त शौक़ु जा, पर हाणे मजबूरी आहे हिनमहिल जो, हिननि खे वञी खपाइजे वञी तूं। ओभर वेंदे त इन पासे ते घोड़नि जी रक़म वॾी आहे, एॾे वॾा वॾा सरदार रहनि था, हिननि खे वञी खपाए हेॾे, उन्हनि वटि क़दुरु आहे हेॾे घोड़नि जो, उते तोखे रक़म घणी मिलंदी, हिते रक़म थोरी थी मिले। पर जे हिकिड़ी हिदायत करे थो छॾियां, इहा मुंहिंजी यादि कजांइ। जॾहिं ओभर वेंदे हिकिड़ा जबल थी, जबल जे विच में हिकु ॻोठु अथई, उन ॻोठ जी तरफ़ न लड़जांइ, छा बि थी पए पर हुन ॻोठ ॾे न वञजांइ, छो जो हुन ॻोठ में ठग रहंदा आहिनि घणा, उहो सॼो ॻोठु ठगनि जो, ऐं उहे हिक ॿिए खे साथ ॾींदा आहिनि। हुन चयो, बाबा तोखे कीअं ख़बर पई हुनजी? चयो, मां हिकिड़े चकर वियो हुयुसि ईअं वापार सां, घोड़ा काए वियो हुउसि, पोइ उते मां घोड़ा खपाए पहुतो, जॾहिं मां वापसि अचां पियो त मूंखे जो राति पवण वारी हुई, त वरी पोइ मां लड़ी वियुसि हुन ॻोठ ॾे, ॻोठ ॾे लड़ी जो वियुसि, त उते मां वञी रहियुसि, वञी उते जेको मुसाफ़िर खां ठधल हुयो, उते पैसा ॾेई मां उते रहियुसि राति, मां ऐं ॿियो तुंहिंजो भाउ तोखां वॾो हो, जंहिंसां तूं रांदि खेॾंदे। पोइ जॾहिं उते असां रहियासीं, राति असां सुतासीं, सुबुह जॾहिं असां उथियासीं त मां हुनखे पैसा ॾिना जेके हुन जा हुया, यानी की रहण जा। मां हुनखे पैसा ॾेई अचां पियो त हमरा हिकिड़ो पिटींदो आयो पोयां, उहो बि हुन होटल वारे जो ई हुयो। हमरा चई, तूं काॾे थो वञी? छाकाणि चई, तूं मुंहिंजो पुटु मारियो, हाणे भॻो थो वञी? मां चयो, तुंहिंजो पुटु कीअं मारियो? मां राति हिन होटल में ई हुयुसि रहियल। चई, जॾहिं तूं हिते आए हैं राति जो सिज लथे जो? चई, हा। चई, ओॾी महिल जी हवा हले पई, ऐं तूं जेको पंहिंजे घोड़े खे जो मटी पियो, उन घोड़े में जेको हिकिड़ो जीत उॾामियो आहे, जेको सिधो मुंहिंजी माई जे नक में पियो आहे, ऐं मुंहिंजी माई जे नक में पियो, ऐं मुंहिंजी माई ओॾी महिल यम करे पई। उन तुंहिंजी जीत जी वजह सां जेको मुंहिंजी माई खे बेक़रारी थी वई, ऐं उहो निछू ॾियणु शुरू कई, त उहो मुंहिंजो पुटु जेको मुंहुं लॼायो आहे, उनजो ज़िम्मेवार तूं ई आहीं, उनजो मूंखे हिसाबु किताबु ॾे। हिते जेको अलाए केतिरा माण्हू गॾु थी विया, सभिनि माण्हुनि जो वाक़ई तूं हुनजो पुटु मारियो आहे। चई, मां घोड़े जेको घोड़े मां कीअं जीत उॾामियो, कीअं हिन जे घर वियो, हिन जी माई जे नक में पियो। आख़िरकार जाने उहो सभु हुया ठग, ॾेढ हिनखे हिकु माण्हू छा करे विझे, उहो सभु हिकिड़े पासे थी विया। चई, आख़िर हाणे मां छा कयां हुनजे लाइ, ॿुधायो मूंखे। चई, हाणे हीअं कर, बसि पुट जो बदिलो पुटु, तूं पंहिंजो पुटु हाणे हिनखे ॾेई। सभिनि ठगनि जेको सलाह कई, चयो सभिनि थी वियो, मूंखे वरितो, त हाणे मां छा कयां, बेवसी पियुसि। आख़िर तूं वारो भाउ, चई, हुननि झले छॾियो उते। मां चयो, रहंदो रहंदो हिते अचे पहुतुसि। मूंखे तक़रीबन चई हाणे 5-8 साल थी विया आहिनि इन सूर खे दिलि में रखे वेठा। औलाद जो सूरु छा आहे थी, उहा मूंखे ख़बर आहे, तूं उन टाइम में नंढड़ो हुई, पर हाणे एॾे न वञे, तुंहिंजो भाउ बि उते ई आहे, हुन ठगनि वटि ई आहे, उन्हनि जो नौकर लॻल हूंदो, हिनमहिल जो नौकर हूंदो हुननि जो, उन्हनि ग़ुलाम करे छॾियो हूंदो पंहिंजो। ऐं बाक़ी उनजा पार पता मां तोखे ॼाणे थो, अगरि जे किथे तोखे मिली वञे, उनजी जेको तिरी ते जेको हिकिड़ो तिर अथई, जेको चंड जे निशान वांगुरु अथसि, हिनखे पार पता ॾे। चई, बाबा मां न वेंदुसि, न इन ॻोठ में मां कॾहिं बि कोन लड़ंदुसि। चई, ठीकु आहे। हिन घोड़ा उतां कया 2 हलंदो आहे। जॾहिं हिनखे परते जो वञिणो हुजे, बरसाति जो थी पई त अचे जो नेऊं लथियूं, जिथो हिनखे टपणो हुयो उते ॿेड़ियूं बीठियूं, पर उहे निढियूं हुयूं। हुननि जो त असां घोड़ा कोन टपाए सघंदासीं हितां, छाकाणि जो पाणी जो वकिरो तमामु वॾो आहे, इन जे करे। बाक़ी माण्हू टपाए वेंदासीं, खणी 2-3 माण्हू खणी था वञूं ॿेड़ी ते। बाक़ी अगरि तोखे परते टपणो आहे त पोइ हीअं कर, थोरो अॻिते वञु, पोइ उते तोखे वॾा ॿेड़ा मिलंदा, पोइ उन्हनि में घोड़ा विझी तूं परते टपी वञु। चई, ठीकु आहे। हिन में थोरो अॻिते थियो त वरी हिते जो तूफ़ान लथो, तूफ़ान लथो, बारिश अचे थी। हे वते बि ॻोल्हींदो हाणे किथे जेको का छांव ॾिसां, हेॾी जाते वञी बीहां जो अंधार थोरो घटि थिए, बरसाति घटि थिए। हलंदो वियो, जबल जे भरिसां वञी पहुतो, हिते कुझु तूफ़ान बि घटि थी वियो ऐं बरसाति बि घटि थी वई। जबल जे मथां चढ़ी वियो, घोड़ा बि चाढ़े वियो मथे। वरी ॾिठई त हिकिड़ो ॻोठु आहे, चई, लॻे थो त बाबे जे ॻोठ जे नाले चए उहो हे ई ॻोठु आहे। हिन थोरो अॻिते वञी ॾिसांसि त आहे ॻाल्हि छा आहे हिकिड़ी। मां थोरो अॻिते वियो, वञी हुते बीठो, हाणे जबल जे मथां बीठो हुजे, ॾिसे पियो ॻोठ खे, जेको त बरसाति जो पहले हुई त पथर जेका खिड़कियल हुया,
उन पथर जो पेर रखे तो पथर उतो जेको तो खिड़की निकितो ॿाहिरि निकितो त हे बि जेको तो जबल मां ई किरंदो हेठि अची किरियो त घोड़ा बि न पोयूं ई लॻा विया जो मालिक हे हुयो न हे वञी किरियो हेठि हिते ॾिठई त कुराड़ो हमरा अचे थो पियो हिकिड़ो हलंदो आहे हिनजे भरिसां आयो हिन खां पुछा कई भाउ ॾे वार तूं ठीकु त आहीं चई हा मां सही आहे हिनखे धक लॻा यानी की थोरा हे फचड़ी थियो मथे हिन सोचियो त बाबो चए पियो ठगनि हे त भणे हाल वाल ई पुछा था कनि ठीकु आहीं या न आहीं हिते अचे तूं ठीकु ई चई मां सही आहियां कुराड़े जो जीअं कुराड़े जो ॾिठो त हिकु ॾेॾर आहे जेको मोह पियो हे जो किरियो त ॾेॾर जे मथां किरियो ॾेॾर मरी वियो बरसाति ॾेॾर निकिता कुराड़ो हिते दाहूं करणु लॻो हिन पुछा कयो बाबा छा ते तूं रड़ींदो करी चई मां रड़ी इन थो कयां तूं मुंहिंजो पुटु मारे विधो आहे चई कहिड़ो तुंहिंजो पुटु मारियो अथनि ॾेॾर जे नाले चई इहो छा आहे मुंहिंजो पुटु आहे इहो चई त ॾेॾर तुंहिंजो पुटु कीअं थियो चई मां हिन पुट वांगुरु पालियो हुयो मुंहिंजो ख़िदमत चाकरी कंदो हुयो भले मुंहिंजे कुराड़े जो सहारो तूं जेको छीनी वरितो आहे अचे रड़ियूं कई ते ओस पास हुया जेके माण्हू सभु अचे गॾु थिया वरी सभु चयो छा ॻाल्हि आहे चई ॾिसो हिन मुंहिंजो पुटु मारे विधो आहे हुन चयो हिन जो तूं पुटु मारे विधो हिन जो पुटु हुयो कुराड़ो माण्हू काॾे वेंदो हाणे इहो हिन जो सहारो हुयो आख़िरकार सभिनि जो हिनखे वरितो हाणे जे फासी पियो छा कयां हाणे चई भला ॿुधाए हिन जी क़ीमत छा आहे मां तोखे ॼाण चई बसि हिन जी क़ीमत इहा आहे जो हिकिड़ो घोड़ो ॾे बसि चई उहो ॾेॾर हिकिड़ो उन जी क़ीमत जो त घोड़ा मुंहिंजा क़ीमती आहिनि चई मूंखे ॾे इहो हिकिड़ो घोड़ो ॾियणो पवंदी तूं मुंहिंजो पुटु मारे विधो आहे अॼु सभिनि थी वरितो हिन वीचारे खे आख़िर छा करे हाणे पर उहो ॻोठु आख़िर हिकिड़ो घोड़ो हिनखे ॾिनई घोड़ो हिनखे ॾेई हे वॾो परेशान थी वियो ऐं उतां खां निकितो चई हाणे हितो निकिरां न त हीअ अलाए छा मूं हशर कंदा आहे बाबे जी ॻाल्हि सही आहे हुनजो मूंखे चवणु वठणु खपे हा मां पहाड़ी ते ई नचणा मां ॾिठो त परे खां मोटी वञा पर मां चवां न वरितो हुनजो जेको त इहो ई नतीजो मूंखे मिलियो अचे जेको त हिन उतां निकिरण जी कई हिनखे मां उञ बि लॻी बुख बि लॻी जेको त सिज बि वञी पोइ ते वञी थियो ॾिठई त हिकिड़ो घरु आहे उन ॻोठ खां ई ॿाहिरि आख़िरी हाणे घरु हुजे हिकिड़ो चई हाणे वञा थो इन घर वारे खे सॾु कयां चवां मानी को पाणी अथसि जेको थो खावां पेट बि सॼो ख़ाली थी वियो आहे बुख लॻी आहे ॾाढी अॼु दर खड़काए उन मां हिकिड़ो काणो हमरा निकितो हिकिड़ी अखि अथसि हिकिड़ी कान्हे का उनखे सलाम वराई उनजो छा आहे चई इहो मूंखे बुख बि लॻी आहे उञ बि लॻी आहे अथई कुझु खाइणु पीअण खां त मूंखे ॾे चई हली आहे अंदरि उहो अंदरि वियो हिनखे पाणी हिनखे चई पी तो जेतिरो वणे पाणी पी भाई खाइण जे लाइ मूड़ कुझु कोन्हे हिन पाणी जा 2-3 गिलास पीता हिनजो कुझु त पेट भरिजियो हाणे वरी पुॾिसंदासीं अॻिते वञण वारो हुजे सॾु चए हेॾे तूं काथों जो आहे हिन जो फलाणे पासे कीअं पुटनि जी फलाणे जो हिते जेको तूं काणो रोअण में शुरू थी वियो हिन चयो ॻाल्हि छा आहे छा त तूं रड़ींदो करी तुंहिंजो मसइलो कहिड़ो आहे अचे रड़ियूं कई ओड़े पाड़े वारा जेके बि हुया सभु अचे गॾु थी विया यानी हे बि ठग हुयो काणो बि सभु अचे गॾु थी विया चई ॻाल्हि छा आहे चई ॻाल्हि हीअं हिन जो जेको पीउ हुयो उन खां मां जेको त इहो 200 अशरफियूं वरितियूं हुयूं उनजे बदिले मुंहिंजी हुन जेको त हिकिड़ी अखि रखी हुई हाणे 200 अशरियूं मां ॼाण थो 20 अशरियूं मथे थो ॼाण मूंखे अखि जी मोटाई हर कंहिं चइबो आहे हिनखे हाणे अखि मोटाइजो तव्हां न हितां पैसा जे थो मोटाए चई मुंहिंजो पीउ अखि कीअं कढंदो अखि केरु कीअं ईअं ज़मानत रखंदो अखि कढणु केरु छॾींदो आहे छा चई न बस तुंहिंजो पीउ अखि कढी नई रखी पाण वटि उहा हिनखे अखि मोटाए ॾियो न हाणे हितां पैसा थो ॾिए सभिनि थी जो अचे वरितो त हाणे वीचारो परेशान थी वियो छा कयां मां सभु ठग ॿधल पाण में जी मूंखे जेको पीउ चयो बिल्कुलु सही हुई मां हुन चवणु न वरितो हे त सफ़ा कमु ख़राबु थी वियो पोइ आख़िर चई ॻाल्हि ॿुधो भला हिन जी क़ीमत कहिड़ी आहे मां ॼाए हिनमहिल जो जी भई हिन जी क़ीमत इहा आहे जी घोड़ो हिनखे ॾे बसि हिसाबु बराबरि आहे बसि उहा अखि था पाण रखे छॾियो हाणे जी हल ठीकु आहे वठो घोड़ो यार घोड़ो ॾेई जिन छॾाए न त अखि कढंदा मुंहिंजी घोड़ो हुनखे ॾेई हुतो निकितो ॿाहिरि निकितो हाणे परेशान हुजे वॾो अची हे छा थी वियो भला सभु कुझु हलियो वियो मुंहिंजो असांजो रोज़गारु जेको हुयो उहो सॼो तव्हां हुननि फुरे छॾियो हिनमहिल जो ॾियणो वठणो हुयो असांखे घोड़ा खपाए ॾियूं वठूं आहे आख़िर हिन परेशानी हालति में आयो हिकिड़ी सणक हुजे कची उनजे हेठां अचे सुम्ही उते वण जे हेठां अचे सुम्ही पियो वण जी छांव भली हुई उते सुम्ही पियो त परेशानी में हाणे ॻाल्हि का बि हिनखे न पई वञे त कयां छा हाणे सुतो पियो हुजे ऐं रोए बि पियो उमिरि जो कचो हुयो रोए बि पियो अखियुनि खां पाणी पियो हले त ॻोड़ पिया हलंदे ॾिठई त हिकिड़ो हमरा आयो अचे हिनखे सलाम ॾिनई
ऐं हिन पुछा कयईं छा मसइलो, हाणे हे डिॼे पियो, कंहिंखे हवालु ॿुधाए बि न पियो सघे, कंहिंसां ॻाल्हाए बि न पियो सघे, वरी का नई ठगी न थी वञे। पोइ हुनखे ॿुधाई हक़ीक़त, चई हीअ हक़ीक़त हेतिरी आहे, चई अचु मां तुंहिंजी मदद कंदुसि। हाणे डिॼे बि पियो त वरी हिनजे पोइ लॻा वरी कंहिं मसइले फासी वञा, चई त न पर तूं मूंखे छॾ, मूंखे हालत ते, चई हली आहे, चई डिॼे न मां तुंहिंजी मदद कंदुसि, हली आहे, मां तुंहिंजी मदद कंदुसि, हली आहे। हिन चयो हाणे मूं वटि आहे बि त कुझु कोन, भई छा हाणे मूंखां फुरींदा, हिन कपिड़ा जे चयूं त लाहे ॾींदुसि, हाणे वञा थो हिन सां गॾु, चई हल। हिनखे चयां ॻाल्हि ॿुध, जीअं मां तोखे चवां थो तीअं ई तूं उते ॻाल्हाइजांइ, मां तोखे वठी हलां थो बादशाह ॾे, जेको बादशाह जो परते हिकिड़ो बादशाह जी पंहिंजी हवेली आहे, उते हलूं था, बादशाह सां मिलूं था, बादशाह तमामु भलो आहे, हलूं था उन ॾे, इनशा तुंहिंजो इंसाफ़ु थींदो। जेॾी महिल चई हल ठीकु आहे, हिनखे सम्झाईंदो हुयो रस्ते सां। विया उते हिकिड़ो ॾेॾरु ॾिठऊं, चई ॾेॾर ते खण ऐं पंहिंजे पटके सां ॾेॾर खे ॿध। उन छोकिरे खे चयो, हुन ॾेॾर खणी हुन पटके सां ॿधो, चई हल बादशाह हलूं था। सिधो आया बादशाह वटि, बादशाह हक़ीक़त कई त मूंसां हीअं न ॻोठ वारनि हीअं फुरियो आहे, मूं वटि का शइ कोन पतो आहे, मूंखे इंसाफ़ु खपे। बादशाह चयो ठीकु आहे वेह। हुकुम कयो हुते वज़ीर, चई मानी खाईंदे, चई हा मां ॾाढो बुखारो आहियां, जंहिंखे मानी नाले चयमि उहो बि घोड़ो फुरे वियो। वज़ीर खे चई हिनखे मानी आणे ॾियो ऐं पाणी हिनखे पीआरियो। उतां हिकिड़ो ग़ुलाम खे मोकिले, चई वञ हिन ॿिन्हिनि खे वञी हेॾे वठी अची वञी। ग़ुलाम ओॾी महिल वियो, वञी ॿिन्हिनि खे वठी आयो, हिन मानी खाधी, चई हाणे हवाले ॾियो। हुनखे चई हवाले, चई ॻाल्हि ईअं त हिन मुंहिंजो पुटु मारियो आहे, ॾेॾरु हुयो मुंहिंजो पुटु हुयो, उहो हिन मारियो आहे, उनजे बदिले मां हिन खां घोड़ो वरितो आहे। चई हलो ठीकु आहे। हिन छा कयो, पटके ॾेॾरु कढी, चई बादशाह सलामत, हे बि मुंहिंजो पुटु आहे, मां बि हिनखे निंढ पिण खां ओॾी पालियो आहे, हे मुंहिंजो पुटु आहे, हले ओॾे जबल हेठो, मां हिनखे मां छॾियां थो ॾेॾर खे, हे जबल खां पाण उछले हिनजे मथां हिनखे मारे हिसाब बराबरि करे, मूंखे पंहिंजो घोड़ो ॾे। बादशाह चयो बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, बाक़ाइदे इंसाफ़ु ईअं ई आहे, खून जो बदिलो खून आहे। हा ठीकु आहे, ॾेॾरु जबल हेठो विहारे थो, तूं जबल जे मथां चढ़ी थो पाण टपो ॾे। हिन चयो जबल जे मथां टपो ॾे, मां त ज़रा ज़रा थी वेंदो बाक़ी, चई मां घोड़ो ॾियां थो, मां पचर छॾी बसि, मां नथो वठां हिसाब, मां माफ़ु कयो मां, चई ॾे घोड़ो हिनखे। हल उन घोड़ो ॾिनो। हुन चयो तूं ॿुधाए काणे खे, चई काणे जो ॻाल्हि ईअं आहे, हिन जो पीउ जेको त मुंहिंजी अखि कढी वियो हुयो 200 अशरफियुनि जे करे, 200 अशरफियूं माण्हू वरितियूं हुयूं, अखि मुंहिंजी कढी वियो, मां सोचियां मूंखे मुंहिंजी अखि ॾे, उन अखि जे बदिले हिन मूंखे घोड़ो ॾिनो आहे। ॻाल्हि इहा ई आहे। त बादशाह चयो त वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे। हिन छोकिरे जी चई बादशाह सलामत, ॻाल्हि ई हे थो चए त मुंहिंजो पीउ आहे, मूंखे त ख़बर कान्हे, हाणे मुंहिंजे पीउ वटि त अलाए केतिरियूं अखियूं निकितियूं पियूं आहिनि, माण्हू जूं अखियूं कढंदो आहे। हाणे हीअं तव्हांजी दरबार में हिते ई मां जेको अहद कयो थो वञा, मां हिन जी हीअ अखि कढां थो, हीअ अखि मां खणी वञा थो, उते 200 अखि पई आहे, हीअ अखि मां कढियो थो वञा, हिन जी अखि सां मिलाए पोइ खणी जा न। हूअं उते अखियूं त घणी पियूं आहिनि, के नंढियूं आहिनि, के वॾियूं आहिनि, के भूरियूं आहिनि, के कारियूं आहिनि, अखियुनि जा अलाए केतिरा कलर आहिनि। की बादशाह तव्हां वटि केतिरा माण्हू आहिनि, हर कंहिं जूं अखियूं अलॻि अलॻि क़िस्म जूं आहिनि न? हा बिल्कुलु, हर कंहिं जूं अलॻि अलॻि क़िस्म अखियुनि जो, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कलर आहे अखियुनि जो। चई पोइ मां उतो खणी अचां, का नंढी थी पए, वरी चए मां नथो वठां, वरी वॾी थी पई चए मां नथो वठां, त पोइ इन करे हे मूंखे पंहिंजी अखि इहा कढी ॾिए, मां खणी वञी हिन अखि में खणी थो अचां मां। बादशाह चयो ठीकु आहे। वज़ीर खे चई खणी हाणे काती हिनखे अखि कढेसि। चई कढीसि अखि। चई मां अखि पंहिंजी ॿी न कढाईंदुसि। चई न कढण में ख़बर कीअं पवंदी, बाबा तोखे अखि खपे न, उहा अखि तोखे हाणे ॿई पंहिंजी फिट कजाए। चई न मां घोड़ो ॾियां थो, मां वञा थो बसि। चई वञी थो वञ। वञ, उहो बि निकितो, उहो बि घोड़ो हिनखे मिलियो। ओॾी महिल हिनखे चई त महिरबानी तुंहिंजी, बादशाह खे सलाम करे निकिरी पिया आया सिधो नदी ते। उते हुनखे मोकिलाए पियो, ॼण उहो मोकिलाइजो पियो त ॾिठी हुनजी तरी ते जेको त उहो ई निशान आहे तिर जो, जेको हुनखे पंहिंजे पीउ ॿुधायो त चंड्रमा को नज़र ईंदी। त हिनखे चई त तूं भला केरु ई पाण असुल? चई मां फिलाणे जो पुटु आहियां, उन सां ठगी करे मूंखे हिन झलियो हुयो, हिननि मां निंढो हुयुसि, उहे त हाणे मरी विया। मां हिन ठगनि जे वाक़ुफ़ु थी वियो, हिननि जी ठगियूं जेके बि कंदा आहिनि न, मां हाणे वाक़ुफ़ु थी हलंदा, गॾु रही रही सॼी मूंखे ख़बर आहे हिननि खे। पोइ जेको मुंहिंजो वस हलंदो आहे, मां माण्हुनि खे सामान मोटाए ॾींदो आहियां। ॻाल्हि इहा ई आहे। चई मां बि उनजो ई पुटु आहियां। चई पोइ त तूं मुंहिंजो भाउ आहीं। भाकुर पायो अथऊं, वरी पोइ चढ़ी वेठा अंदरि ॿेड़े में, चढ़ी वेठा घोड़ा बि अथऊं, जेको त ॿेड़े में विधऊं। सिधो विया हुते पिड़ी में, घोड़ा उते वञी खपाया हिननि, पैसा खणी मोटी में सिधो पंहिंजे ॻोठ विया, वञी पंहिंजे पीउ सां वञी मिलिया, वञी पीउ सां पंहिंजो जेको त पंहिंजो भाउ मिल रही। चई बाबा हे मूं वारो भाउ अथई, जंहिंखे मां वठी आयो आहियां, जेको तूं गिरवी रखी आहीं। सभु दोस्तो ॾाढो ख़ुशि पिया गुज़ारनि पंहिंजे ॻोठ में। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। काफ़ी माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, हिकिड़ा ठगी कंदा आहिनि,
पोइ ॿिया वरी हुनजो साथ ॾींदा आहिनि, यानी उहे बि उन ई गुनाह में शामिलु हूंदा आहिनि। न त ईअं न आहिनि चवंदा हिन ठगी कई आहे त उन को चइजे बा तूं ठगी छो कई आहे, छो तूं परां हक़ थो खाईं, पर ईअं न आहे हूंदो। केरु हक़ खाईंदो ॿिया उनजो साथ ॾींदा आहिनि, यानी उहे बि उन ई गुनाह में शामिलु हूंदा। खटियो खाईंदो हिकिड़ो, पर ॿिया सभु माना शामिलु हूंदा आहिनि उन ई गुनाह में। जे हो पादर खाईंदो हिकिड़ो त पादर उहो खाईंदो, पर हिनखे बि शामिलु कंदो पंहिंजे पादरनि में ई, रुॻी माना ख़ुशि में ख़ुशि। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कुझु असांजा दोस्त आहिनि जेके असांजा विडिया त टोटल माण्हू ॾिसणु पसंदि कंदा आहिनि, पर कुझु दोस्त आहिनि वसीम अली बब्बारा जिते में रहंदो आहे, हे खैरपुर नातन शाह जो आहे, तालिब हुसैन लाशारी मदीने में रहंदो आहे। ऐं असांजे दोस्त जीअं कुझु लफ़्ज़ मोकिलिया हुआ हिन कहाणी जा लिखी शिराज भुरगड़ी जोई शहर मां। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ॿियो नसीर पठान आहे भाडर शहर मां। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿी वीडियो मिलंदासीं। हे हिकिड़ो हमरा वांदो वेठो आहे, हिनखे कमकार अगरि कंहिं दोस्त खे मिली वञे त हिनखे कमकार वठी ॾियनि। हे हुसैन लगारी वाई पांदी जो आहे, हिते मके में रहंदो आहे। अगरि कंहिं बि दोस्त वटि अगरि कमकार हुजे त हिन सां राब्तो करे हिन खे कमु वठी ॾियो। जेके बेरोज़गार वेठा आहिनि सऊदी अरब में, सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं हिननि खे कमकार को वठी ॾियो। जिते जिते तव्हांजो वस हले थो उते हिननि कमकार वठी ॾियो, 1000-1500 पघार मिले। इंशाअल्लाह ताला वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं।